जिन्हनि त जी हिन वक़्तु असां वटि उर्किलीअ खां आयल दोस्त प्रेस कॉन्फ्रेंस करणु आया आहिनि। साईं जन जो को मसइलो मसाइल आहे को ज़रे ज़मीन जो, उन बारे मंझि साईं जन जो चवणु आहे त मुंहिंजा जेके भाइर आहिनि उहे मूंसां कई दफ़ा ज़ोर ज़बरदस्ती विढ़िया बि आहिनि, सभु कुझु कयो आहे, पर मां हुननि जो वॾो भाउ थी करे सहंदो रहियुसि। हाणे जेको आहे मुंहिंजे को बि दादरसी नथी थिए, उन जे करे मां जेको आहे नेशनल प्रेस क्लब झोल पहुतो आहे, जेको हिन वक़्तु जेको असां वटि प्रेस कॉन्फ्रेंस करे रहियो आहे। जी साईं, अव्हां जो नालो बशीर अहमद सर। बशीर अहमद सर। सर, तव्हां सां कहिड़ो मसइलो आहे? छा मसइलो थियो आहे तव्हां सां? मूंखे मसइलो आहे, मुंहिंजे ॿाहिरि मुंहिंजी बनी बि फवाए वेठा आहिनि सॼे, ऐं मुंहिंजो घर जी पूरी माफ़ी न थिए, ख़ाली प्लाट आहे हुनजी माफ़ी न थिए। उन खां अलावा जेको वाल साहिब जी मिल्कियत आहे, ट्रैक्टर मेंहिं बकरियूं, हुन मां का शइ मतिलबु घर जे मिल्कियत में का सुई सघो बि कोन्हे हूंदो। ऐं हींअर मुंहिंजे अधे करे वञी फवाए वेठा आहिनि, उहा न थियनि। 8.5 गुंठा अंबनि जो बाग़ आहे, उहो लख रुपया पटे लुटी थी विया, मूंखां विढ़िया बि आहिनि, धक बि आहिनि, मूंखे खणी न ॾिनो। पोइ उन जे लाइ तव्हां जेको आहे को NC, को दादरसी, को थाणे ते वियो, छा कयो? मां जोल थाणे ते वियो था, SHO साहिबु मिलियो, NC जे लाइ महाराज साहिब खे चयो, NC हुन कटी। उन टाइम ते वरी शाम जो ई मुंहिंजा ॿाहिरि जेको DSP वटि आया, DSP जो मूं वटि फ़ोन आयो, थाणे त फ़ोन आयो त सुभाणे अची DSP साहिबु घुरायो आहे ऐं फ़ैसिलो कराईंदो। ऐं इहो असां लेकिन को फ़ैसिलो कोन्हे, उहो जेको पैसा वठी वेठो आहे। जामनवाज़ जी DSP जामनवाज़ जी जोल परवेज़ अख्तर कुरैशी ऐं हुनजो रिटर्न लिगारी साहिबु, मुंहिंजे नाले जी ख़बर नाहे, इहे पैसा वठी वेठा आहिनि। ऐं जेको लिगारी साहिबु मस्जिद मां निकिरी निमाज़ पढ़ी आयो, हुन मूंखे चयो त रुश्वत ॾे, पैसा ॾे, तुंहिंजो कमु कयूं, साहिबु हले वञी ॾिसे, पोइ तोखे मुंहिंजो मूं वटि पैसा न आहिनि। ऐं पोइ मूं घणेई चयो मुंहिंजो मूं वटि पैसा कोन्हे, तव्हां जेको कमु मुंहिंजो करे साहिब खे चयो मूंखे मुंहिंजो इंसाफ़ु करे। उन खां पोइ ॿाहिरि वेठा हुआ, उन्हनि ॿिए कमरे में उन्हनि वटि वेठो, हुननि खां पैसा वरिता, ख़बर न छा कयो, पर हुननि जी सपोर्ट कंदा, मुंहिंजी का सपोर्ट कोन्हे। पोइ इन जो मक़सदु तव्हांजो माना उते DSP साहिबु फ़ैसिलो कोन कयो? न, कोन कयो। बसि तव्हां ॿिन्हिनि धुरनि खे घुराए, पोइ लीडर जेको आहे ॿिन्हिनि धुरनि खे बसि रुॻो पैसनि जी डिमांड थी त भई तोखां उन्हनि पैसा घुरिया त भई ॾियो, त जीअं DSP साहिबु हले उते सरज़मीन ते हली जेको आहे पोइ उते जेको आहे फ़ैसिलो थी। त तव्हां ग़रीब माण्हू, मिसकिन माण्हू, तव्हां अफोर्ड उहा शइ कान कई, ऐं जेको आहे पोइ उहा उते जो उते रही, ऐं तव्हांजी NC जेको कचियल हुई उहो मुजरम बि जेको आहे आज़ादु कया विया। त माना तव्हांजो चवणु आहे त DSP साहिबु तुंहिंजे भाइरनि खां पैसा वठी करे जेको हुननि खे आज़ादु करे छॾी, ऐं तव्हांजी दादरसी कोन कई। कई दफ़ा DSP घुरायो, मूं बि चयो मां हुनजो कई दफ़ा घुरायो, लेकिन पंहिंजे हुनखे अलॻि घुराए, मूंखे अलॻि घुराए, पोइ जेको को फ़ैसिलो न कयो। कि बाक़ी सभु कार उथियूं रेडूं वेठे पुलिस में, सभु पैसे जे चकर में। तव्हां जेको आहे उन दौरान जेको तव्हांजो खातो जेको आहे तव्हांजे वालिद साहिबु करे ॾिनो हो या उनखां पोइ खातो करायो हुयो? जेको सवाइ करियो खातो जॾहिं वरी ख़रीद कई, हुन महिल मुंहिंजे नाले ते खातो थियल आहे। जी। ऐं बाक़ी ॿियो फोती खातो आहे, वालिद साहिबु फोत थियो, हुन खां पोइ फोती खाते मूंखे मिलियो आहे। तव्हांखे मिलियो? या मूंखे कागज़ मिलियो आहे, बाक़ी इहे ॾिनो कोन अथनि, कब्ज़ो कोन, कागज़ मूं वटि आहे। माना कागज़ी तौर ते जेको आहे उहा बनी अव्हां जे खाते ते आहे, ऐं कब्ज़ो जेको आहे अव्हां जा भाइर कयो वेठा आहिनि, उहो कब्ज़ो अञा ताईं तव्हांखे नथा मिले। पोइ उन दौरान तव्हां मुख़्तियारकार वटि वियो? पहिरें कोर्ट में वियो था, कोर्ट जो फ़ैसिलो खणी मुख़्तियारकार साहिबु वटि वियुसि। मुख़्तियारकार साहिबु हिननि खे चयो, हिननि खे घुरायो त हिनखे वञी चयो पंहिंजी चयो असीं कोन ॾींदासीं। पोइ मुख़्तियारकार साहिबु हुननि जे साम्हूं चयो त या त हिन ते FIR करा या त दुबारा कोर्ट वञे। पोइ कोर्ट वञण जे हिते गुंजाइश मूं वटि कोन हुई दुबारा। थाणे ते वियुसि, SHO साहिब खे चयोमांसि, लेकिन मुंहिंजी FIR न कटी हुई। हू चए त साईं कुझु कोन कटींदासीं जेसीं ताईं असांखे मुख़्तियारकार लिखी न ॾे। पर मुख़्तियारकार साहिबु लिखी न ॾिनो। मुख़्तियारकार छो न लिखी ॾिनो? उनखे मां चयो मुख़्तियारकार मुंहिंजो लिखी ॾे, पुलिस में वञा,
त उते हुनजो रीडर जेको आहे नबी बख़्श चांद उन चयो लिखी असां कोन ॾींदासीं। लिखी बि छो कोन ॾींदो, हुनजी वजह त हूंदी न, छो कोन लिखी बि ॾींदो। असां कोर्ट वेंदे कोर्ट घुराईंदी त हुते कागज़ असां पेश कंदासीं, बाक़ी पुलिस खे असां लिखी कोन ॾींदासीं। माना हुननि जो चवणु इहो हुयो त जेकॾहिं दुबारा तव्हां कोर्ट में वेंदो त असां जेको आहे अव्हां जा कागज़ जेको आहे कोर्ट में पेश कंदासीं, बाक़ी जेको आहे असां लिखी कोन ॾींदासीं त भाई हिन धुर खे गिरफ़्तार कयो या हिन धुर सां ही मसइलो कयो या हिनखे कब्ज़ो छॾाए ॾियो। त तव्हांखे हुन इहो चयो त हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे, एफआईआर करायो या दुबारा जेको आहे कोर्ट सारिजू कयो, छो त हुननि जेको आहे मुख़्तियार कार जी ॻाल्हि कान हुई। पोइ तव्हांखे मुख़्तियार कार हुकुम कयो या एफआईआर कयो या दुबारा होॾां तव्हां वरी जेको आहे थाणे ते वियो त उते जेको आहे थाणे वारनि जेको तव्हांजी एफआईआर दाख़िल कान कई, हुननि चयो त जेतिरो मुख़्तियार कार नथो लिखी ॾिए एतिरो जेको आहे असां एफआईआर कोन कंदासीं। पोइ हुन खां पोइ जेको आहे अव्हां कंहिं मोज़िज़ वटि फ़ैसिले जे लाइ या कंहिं कोर्ट सां रुजू करणु कोन, यानी पैसो न हुअण जे करे कोन कयो। पोइ अञा ताईं माना उहो भोॻे रहिया आहियो ऐं हूअ जेको आहे तव्हांजा अंब बि वढे विया, तव्हांखे लख रुपया अंब पटे खणी आया, यानी लख रुपए जा अंब जेको आहे पटे खणी। पोइ वरी तव्हां थाणे ते आयो, थाणे ते हुनखां पहिरीं मां आयो त डीएसपी साहिब वटि, डीएसपी साहिब हुनखां पैसा वठो वेठो आहे ऐं जेको मुंहिंजी कंदो ॿुधे। अंब पटण खां पोइ वरी वियो, अंब पटण खां पहिरें वियो असां, पोइ बि वियोसीं पर न ॿुधो, नथा ॿुधनि। इन जो मक़सदु आहे त माना उहा हाणे तव्हांजो छा मुतालबो आहे आई जी सिंध खां, वज़ीर आला खां? मुंहिंजो आहे न, मुंहिंजो मुतालबो आहे आई जी सिंध